दीपक अडवाणिया है। मैं संजय कैलन स्कूल में पढ़ती है। मैं नगर में रहती है। अॼु तव्हांखे ॿुधाईंदसि हिकु सियारे सिंधी छोकिरे जी ॻाल्हि। छोकर नंढड़ो निकितो घर खां तकिड़ो निकितो घर खां तकिड़ो हथ संदसि में छती प्यारी टिक 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 हथ संदसि में छती प्यारी सिर ते टोपी कारी कारी सिर ते टोपी कारी कारी घुमंदो आयो नदी किनारे घुमंदो आयो नदी किनारे घुमंदो आयो तेज दिखाई बाबू हिकिड़ो संदसि पुठियां आयो तकिड़ो बिजलीअ वांगुरु छोकर दौड़ो अयोध्या वांगुरु खेसि विरायो साइकीअ में उते आयो नींगशीअ ॾिठाई साम्हूं कयो साइकीअ में उते आयो नींगशीअ ॾिठाई साम्हूं कयो शींहं मथां आयो तपदई पर छोकर चालाकी कई हिकदम लेटी पियो धरतीअ ते मथां कयाई ओत छतीअ जी हिकदम लेटी पियो धरतीअ ते मथां कयाई ओत छतीअ जी शींहं छतीअ जे मथां तपी पियो वञी वाघ जे वात में सो पियो शींहं पटियो ए वाघू ज़ख़्मी भॼन लॻियो पियो छोकर जल्दी छॾे छॾी टोपी आयो अरे मुंहिंजी टोपी छॾे छॾी टोपी आयो की नज़र वक़्तु विना गॾे दौड़ियो तकिड़ो छोकर नंढड़ो महिरबानी आयल आहे सभई जो झूलेलाल।